किस्मत तुंहिंजो बिज खारे वरी छा थई? वरी केड़ा पूर पिया थई? वो ॾिस पंहिंजे पुट जा पिरकार मामाणनि वांगुरु बोड़ जी प्लेट हथ ते रखियो अधु मानीअ जा गिरा वेठो थो खाए। हल हल ॾिटा ईअं फुकिजी विया अथसि जो मानी कोन थो काए ॼण मुतो थो वॼाए। ओए छो मुंहिंजे पुट जे गिरह में बि अखियूं विझो वेठो आहियां। हिकिड़े खे त बेइज्जतो करे घरां कढियई, वरी ॿिए जे कढ पियो आहीं। अम्मा बाबा सही त चवेस तो, केड़ी बंदूक तो भरे हणेसि। जेकने बोड़ खट ते रखी खाईंदो त मानी केड़ी भजी वेंदसि। अदी हाण तू मुंहिंजी मानी मां अखियूं कढ, पए ना मूंखे पेट में सूर। पेट में सूर पवंदो तोखे? अड़े उन टीजे वारे ॾींहं ते 3 पाटोड़ा अकेले सिर डरके वे, पेट में सूर कोन पई। हाणे वरी तोखे पेट में सूर पवंदो। भत तूं पियो खाई शर्म वरी मूंखे पियो अचे। तोबा तोबा आला माण्हू शादी मुरादीअ में त मानी खाए भले खाए, पर मोती फोती में त कुछ माण्हू ख्याल करे। बाबा नानाण की रगत ॾेखारी तो न, बुनियाद भोखड़ू जिते किथे देगड़ो भत जो भराए घर खणी वेंदा आहिनि। तोखे थियो छा आहे? हा हर ॻाल्हि में मुंहिंजे माइटनि खे गंढियो वेठो आहीं। हू तोखे सम्झाइनि था त हू बेफज़ीलता आहिनि, ईअं न? बाबा तीजे जो भतो सभिनी पेट भरे खाधो, हिकु देग बची भी पई, जेकर मूं पेट भरे खाधो छा थी पियो? बुधड़े जॾहिं मां मरां न त लंघण जे वेले ते 4 पाटोड़ा भत जा खाइजांइ ऐं टीजे ते 5 पाटोड़ा डरकजांइ। न बाबा न, मां तुंहिंजे मरण ते न हिनखे बुसरियूं पचाए खाराईंदसि। ॾिसी थी न मां, बाबे जे ज़ोर ते अदी बि मूंखे बेइज्जतो थी करे। ओए बा तूं बि खणी लॼ शर्म कुछ कर न। जे इहे अफ़ाल हूंदई न पोइ सुभाणे शादी कंदे ज़ाल बि ठाह को बेइज्जतो कंदई। हल मां तूं चवें थी त खणी आईंदा, अबे सां गॾु वही फज़ील सां मानी खाईंदसि। फकीरियान यो जुमाणे जो सीधो सामान कबूल पाण वठी आयो जा? न न सुभाणे मां पाण वठी ईंदसि, अॼु शाम जो पैसा ॾेई वेंदो। गुज़रे जुमाणो कसूअ गुज़रे त दोहलमा के दधका कढां दधका। फकीरानी को 2-3 हज़ार घर में अचनि त कुछ सोचजे। हा ॿुध, रुगो अधे उर्स वारनि जो विहांउ गुज़रे पंहिंजे मुंह तो असां हिकिड़ी ॻाल्हि कंदसि, अब जेका तुंहिंजी सलाह बीठी। भली अधे उर्स वारनि जो विहांउ खाइणा ही बि नथी खाइण। हिकिड़ो त खाइण ॾींहुं आहे आख़िरी। अलाए